बिछा हेस्को इंतजामिया पारां बिजली चोरनि ऐं बिजली जूं रहतूं जमा न कराईंदड़ बिजली सार्फिन ख़िलाफ़ ऑपरेशन। SDO हेस्को अब्दुल्ला शहज़ाद मेमण जी हिदायत ते लाइन सुप्रिंटेंडेंट रब नवाज़ रिज़वान मल्हा मुमताज़ मेमण ऐं ॿियनि अमलदारनि शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जंहिं में पीर लधो कॉलोनी, कुरैशी मोहल्ला, ज़मज़म हाल, माछी कोरी, कुरैशी मोहल्ला ऐं डायरेक्ट बिजली इस्तेमाल कंदड़ शहरियुनि जूं तारूं ऐं बोगस लॻल मीटर लाहींदे पंहिंजे तहवील में खणंदे हेस्को ऑफिस में जमा करे छॾियूं आहिनि। जॾहिं त हेस्को अमलदारनि पारां डायरेक्ट लॻल तारूं लाहिण ऐं पाण सां गॾु खणी वञण ते तारुनि जे मालिक शहरियुनि पारां ज़बरदस्ती तारूं वापसि करण तां ॾंद चक पिणु थिया। जॾहिं हेस्को अमलदारनि डायरेक्ट बिजली इस्तेमाल में ईंदड़ लाथल तार मां कंहिं बि हिकु तार में वापसि न कंदे साणुसि बदतमीज़ी कंदड़ बिजली चोरनि ख़िलाफ़ वापडा एक्ट तहत कार्रवाई लाइ आला इख़्तियारनि खे रिपोर्ट माणी छॾी आहे। अहिड़े अमल बाद SDO हेस्को अब्दुल्ला शहज़ाद मेमण आयल एस रब नवाज़ रिज़वान मल्हा सां गॾु मक़ामी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि बिजली चोर खे न बख़्शियो वेंदो ऐं बिजली जूं बकायाऊं जमा न कराईंदड़ सार्फिन जूं पिणु कनेक्शन्स काटियूं वेंदियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।